أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو بلند آواز. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى الشفاعة لكل حول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتطهرنا بها من جميع السيئات
वतरफौना बिहा इंदक अअला दरजात वतुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा हुवा अहलुहु अस्तग़फिरुल्लाह 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 अल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि। खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मतां दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। अब इंदो तो दुरूद न, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। जंहिंखे दुरूद ईंदो आहे उहो हथ मथे खणे, पोइ जिन दुरूद पढ़ियो आहे वेझा अचो, ईअं ॿारनि खे परे कयो, तव्हां वेझा अचो हेॾे। अब हेॾो बि जिन दुरूद पढ़ियो, मां काफ़ी सालनि खां बाद में ज़िंदगीअ में ॿियो मरतबो अव्हां जे ॻोठ में आयो आहियां। तव्हां खां वधीक ॿारनि खे मोहबत आहे। को हुते वेठो आहे, को हुते वेठो आहे, ठहियल न आहियो छा पाण, जहिड़ो थियल आहे। बाबा जेतिरो हिन क़ुर जे वेझो थींदासीं ओतिरो वॾी रहमत ऐं बरकत आहे। हिन वारा उथिया ई न। मां तव्हां वॾेरो न आहियां, न को सरदार, ॼमी आओ छा, उथी अचो हेॾे वेझा अचो। अबा ही जी त कुझु न आहे, हीअ गर्मी कुझु न आहे। कबर में हेॾा जी अथनि वॾा, बलाऊं नांग विछूं गर्मी, पर जे तव्हां हिन क़ुर खे इज़त ॾिनी न, ख़ुदा जो कसम आहे हे क़ुर क़बर में पहुची वेंदो जेको असांजी हिफ़ाज़त कंदो। अॼु तव्हां क़ुर खां डरो त जीतन खां डरिजो त ही विच जेसि ताईं न भरींदो मां वाइज़ न कंदो। मां लाड़कान जो मौलवी आहियां। सब दोस्त ते अचो, न न सभु न अचो, पर विच भरियो। हे ॿार त सम्झंदा ई कोन न असांजो वाइज़। मां त मग़रिब आयो आहियां, माण्हुनि खे भतो खाराए भॼाए छॾियो। भतो खाई हले न खारायो, भतो खारायूं था त इहो हाल आहे, नथा खारायूं त वरी ॾमर आहे त मुलनि भतो ई न खारायो। माण्हू ईंदा आहिनि जलसनि में टिनि क़िस्मनि जा। हिकिड़ा ईंदा आहिनि हलो घुमी फिरी ईंदासीं, मुलनि जो मुंहुं बि ॾिसी ईंदासीं, तफ़रीह बि थींदी। हिकिड़ा वरी चवंदा आहिनि हलो बाबा भत बत बि खाईंदासीं, मन का चौपली नई मिली पई, मन का मोबाइल जेको सचो लॻी वञे, इहो ॿियो क़िस्म आहे। ऐं टियों क़िस्म वरी अहिड़ो आहे हलो त अल्लाह जो क़ुर ॿुधी अचो। तव्हां जेके क़ुर ॿुधण आया हो, मां सम्झां थो तव्हां सभु वेठा हो, तव्हांजी ॿियो मक़सदु न आहे। अव्हां जो मक़सदु आहे त अल्लाह जो क़ुर ॿुधूं, रब राज़ी थिए, उहो मोहब्बत सां ॾाढा सुभान अल्लाह चओ। दोस्तो अॼु 27 सितंबर सन 2025 आचर जी रात ॻोठ बुदक में
बिरादर अजीज भाऊ मोइन अहमद साते साहब के अल्लाह ताला नौकरी ॾिनी, उनजी शुक्राने में ही कुरान पाक जो वाइज रखियो। ये भली ॻाल्हि आहे। ज़य्यिनू मजालिसकुम बिल कुरान, मदीने जे मीर फरमायो तव्हांजी जेका भी खुशी हुजे या गमी हुजे, जेका भी मजलिस हुजे, पर हुजे कुरान पाक जी ज़ीनत सां सिंगारियल। छो तो सब मोड़ जा साथी आहिनि, कुरान तोड़ जो साथी आहे। हित भी गॾु, कब्र में भी गॾु, माशर में भी गॾु, त जन्नत में भी कुरान गॾु। ॻोठ में घर घणा 200-300 मुसलमाननि जो आहे। हाँ किन ॿिया कॾहिं कंहिं ॻोठ में वरी बाला भी वेठा हूंदा आहिनि, बागड़ी भी वेठा हूंदा आहिनि, थींदो आहे। असांजे इलाइक़नि में आहिनि मुसलमाननि जे भरिसां काफ़र भी हूंदा आहिनि। हिते त सभु मुसलमान आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ॻाल्हायो न था कावड़े लाहियो छा? काफ़ी साल खां बाद में दफ़े आयुमि, होॾे स्कूल में रहियोसीं। मुहर्रम जी हिकिड़ी नाईअ जी राति थी हुते आयुसि, वरी न घुराए, पर अॼु घुराए। हिते जेके ॻोठ जा हो उहे हथु करणो, ॻोठ जा हल ॿाहिरियां मानी काई वरी आहे न सुन, सभिनी हथ कया ॻोठ जा न। पोइ बि 2-3 घरनि मां इहे माण्हू आया। हाणे भी जेसी ताईं स्पीकर जो आवाज़ वञे तो घरनि खे छॾे अचो, कुरान जो वाइस ॿुधो। ख़बर नाहे ज़िंदगीअ ते बरवसोई नाहे। कई जवान रात जो सुता, सुबुह जो थे ॿारनि खे चओ हरकत न कयो, लकड़ा किराईंदो छा, बल्ब किरंदा, वेही रहो या वञो घर। तव्हां वेही रहो, हेॾे वेही भतो खाधो अथव न, पोइ बि सर जे लाइ परेशानी आहे। वेहो, को बि न भॼे रुके न। जेके ॿार वेठा उहे बि हेॾे अचो। हे हाणे जेको शयूं खपाए थो उन खे बि चओ हाणे वठंदा ई कोन, इहो सामान बामान वेड़ त हेॾो जे बि 2-3 माण्हू हेॾे अचनि। हा उहा मजलिस, उहा कचहरी, उहा दुआ अल्लाह पाक वटि एसी ताईं काबिले कबूल नाहे जेसी ताईं सदको वञासे मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ न पढ़ियो वञे। दुरूद दर्दनि जी दवा अथव, दुरूद मर्ज़नि खां शिफ़ा आहे, दुरूद रहमत आहे, दुरूद बरकत आहे। हिकु दफ़ो पढ़ो 10 दफ़ा रहमत वसंदी, 10 दफ़ा पढ़ंदव 100 दफ़ा रहमत वसंदी। बुतक शहर में ॻोठ वारो जे मदीने जे मीर सदको वञासि, मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां 100 दफ़ा दुरूद पढ़ंदव न, रब असांजे हिन पेशानी ते ठप्पो हणाए छॾींदो त बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक। हे मुनाफिकी का भी परे या त जहन्नम जी बाहि का भी परे। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह। दादा ॿाराणी ॻोठ इहे जेका हेॾे साम्हूं आई अथई, पोइ न भित ते रखी आहे त न मच्छर थियनि हा न माण्हू परेशान थियनि। तोखे बि थोरो अकुलु घटि आहे न। होॾे हला रिकॉर्डिंग थी हले छा, असांजे अफ़गानिस्तान में थी छा रिकॉर्डिंग? हे मच्छर जे करे वीचारा नथा अचनि। ॿाराणी जो उसूल हूंदो आहे, जेके ॿाराणी में वॾा बल्ब ॿरंदा आहिनि न, पोइ अंदरों जीत ॿनिनि मां हेॾो होॾो घरनि वारा सभु चवंदा हिते बेड़ा माना परवाने को चराग, परवाना ईंदा आहिनि चराग ते, ऐं बुलबुल हूंदो आहे बाग ते। परवाने को चराग बुलबुल को फूल बस, लेकिन अबू बकर सिद्दीक के लिए खुदा का रसूल बस। अबू बकर चवंदो मूंखे अल्लाह जो रसूल काफ़ी आहे बस। अर्ज़ साहबी अचे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मां दुआ घुरंदो आहियां, उन दुआ जा 4 हिस्सा कंदो आहियां। हिकु हिस्सो तव्हां जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदो आहियां, 3 हिस्सा साईं पंहिंजे लाइ रब खां दुआ घुरंदो आहियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जज़ाकुमुल्लाह, अल्लाह तोखे बरकत करे जे वधाईंदे त अल्लाह वधाईंदे। चई साईं 2 हिस्सा तव्हां जेको तव्हां जे मथां दुरूद ऐं 2 हिस्सा पंहिंजे लाइ। पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह अहसनल जज़ा, वधाईंदे तरफ़ वधाईंदे।
चई साईं टे हिस्सा दुआ जा तहांजे मथां दुरूद हिकु हिस्सो मां पंहिंजे लाइ दुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदी चइसई हाणे जॾहिं दुआ घुरंदुमि न उन में ॿियो कुझु बि न सिर्फ़ु तो मुहम्मद जे मथां दुरूद ई दुरूद पढ़ंदुसि बुध कंजे ॻोठ वारो पोइ साईं जन छा फरमाएसि पुट हाणे मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदे न हाणे ॿियो कुझु बि अल्लाह खां न घुरजांइ बग़ैर घुरण जे अल्लाह तुंहिंजा सभु मसला हल करे छॾे ऐं मुंहिंजो दुरूद आज़माए मुंहिंजो मूंखे फट आहे मां इहा ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां हर जाइ हिन पेर में एॾा फट हा हिन में डॉक्टर जो त हीअ कट आहे ये चीज मुझे लड़कली सवली जो तो कटा घर वाली भी चे भी कटा है कैंसर न थी वने मुझो भाव मौलवी साहब आलिम सगोरो वो रोज 3000 दुरूद पढ़ंदो हो अगली साल वयो उम्र करण जे लाइ हिकड़े बे मानो उम्र कराए फकीर मौलवी उते काबतुल्लाह में वफात कई सुबह जी नमाज में उते जनाजो थियो दफन भी उते कयो मुखे चवंदो दुरूद पढ़ साईं पाण पढ़ंदो मां जी दुरूद शुरू कयो अजी शुरू कयो अची शुरू कयो लाड़काने के निकरां बस ये गाड़ीअ में दुरूद जाते जलसे उते पहुचा तो 3000 थी वने 2000 थी वने 5000 थी वने 2.5 साल थिया फट न पिया छॾनि हे क़ुरान मुंहिंजे हथ में आ मां दुरूद पढ़ियो मांखे हफ़्ते में सभु फट छॾे हाणे मां रोज़ पंहिंजे मदरसे में हर खबीस ते 25,000 साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ाईंदो आहियां महीने में लख ऐं मां रोज़ पाण पढ़ंदो आहियां अॼु बि मां 2000 पढ़िया इन करे तो चवां मां बुज़ुर्ग न आहियां मां तव्हांखे ॿुधायां थो त तव्हां दुरूद सां मोहबत कयो हुजूर जे मथां दुरूद जेतिरो घणो पढ़ंदव न सभु मसला अल्लाह हल करे छॾींदो ऐं दुआ बि क़बूल थी रद न थी दुनिया जे अंदरि माण्हू कंहिंसां बि मोहबत कंदो आहे 5 ॻाल्हियुनि जे करे मोहबत थींदी आहे हिन सां मोहबत छो कई अथई जवाब मिलंदो सुहिणो आहे हुस्न जे करे मरी पियासीं नंबर 1 ॿियो हिन सां मोहबत छो कई अथई जवाब मिलंदो बाबा सखी आहे वॾो कारी ग़ुलाम अब्बास बाबा सखी आहे वॾो उतां कॾहिं वञीस त बसि मानियूं चाहियूं नंबर 3 अब हिन सां मोहबत छो कई अथई जवाब मिलंदो साईं वॾो बहादुर बहादुरी नंबर 3 बाबा हिन सां मोहबत छो कई अथई जेसिं माल वारो आहे पैसे वारो आहे साईं अब्दुल शकूर माण्हू वॾे हिन सां मोहबत पैसे जे करे कंदा अथई ऐं मौलवियुनि सां माण्हू मोहबत कंदा अथई अल्लाह जी रज़ा ख़ातिर हिन क़ुरान जे करे सुभान अल्लाह नथा चओ थकजी चकर ॾई आहे भला तवजो ऐं 5 नंबर ते मोहब्बत कबी आहे इन जे करे चवंदा साईं वॾो वफ़ादार वफ़ादार साईं वक़्त जो यार वफ़ादारी जे करे बहादुरी जे करे मालदारी जे करे हुस्न जे करे ऐं बहादुरी जे करे वफ़ादारी जे करे मालदारी जे करे सखावत जे करे हुस्न जे करे इन्हनि 5 ॻाल्हियुनि जे करे जेकॾहिं दुनिया वारनि सां तव्हां मोहबत कई आहे न पोइ बुधक जे ॻोठ वारो इहे 5 ॻाल्हियूं सदको वञासि मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत आहे मोहम्मद करीम में मौजूद आहिनि मुंहिंजो मिठो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोणनि जो सरदार आहे हुस्न वॾो आहे मुंहिंजो साईं सखी वॾो आहे सखियुनि जो सरदार आहे मुंहिंजो साईं बहादुरनि जो सरदार मुझो साईं मालदारनि जो सरदार मुझो साईं वफ़ादारनि जो सरदार कलमे वारो इन्हनि ॻाल्हियुनि जे करे दुनिया वारनि सां मोहबत कई अथव न पोइ इहे 5 ॻाल्हियूं मुंहिंजे सोने मोहम्मद में मौजूद आहिनि पोइ हक़ अथई मोहत मदीने जे मीर सां कर त दुनिया बि चङी थी वञे त आख़िरत में बि बेड़ो पार थी वञे न मां कहिड़ो सोनो थो रही हिन जो लाउड जो फाटल आहे मां एॾो सोनो थो रही सोनो माने सोनो आहे त मिठो मोहम्मद हाणे मुंहिंजे साईं जे ॼमण जो महीनो गुज़रियो
ॾाढो सुहिणो जाओ आहे त सुरमो पातल अथसि सींद निकितल अथसि नाड़ो वढियल अथसि तोहर मुबारक थियल अथसि सुरमो पातल खुशबूदार मक्को नूर सां चमकी पियो मक्को घर चमकी पियो अमड़ आमना शाम मुल्क जो माड़ियूं बि मोहम्मद जे ॼमण जे करे मोहम्मद जे नूर सां पई ॾिसे एॾो सुहिणो हसीनन में अहसन जमीनन में अजमल कामरन में अकमल अम्मिया सा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम अफीफ इस्लाम मदीने जे मीर जी राणी आ अबू बकर सिद्दीक जी न्याणी आ हिन सहतन जी अम्मड़ नबीअ जूं बीबियूं मोमिनन जूं अमड़ियूं अल्लाह दो चए जेके मुझे मोहम्मद करीम जे निकाह में आयूं ओ ईमान वारो उहे तव्हां जूं अमड़ियूं अथव इहा ॻाल्हि क़ुरान शरीफ में लिखी पई आहे अल्लाह अल्लाह मुसलमानों कलमे वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाइंदा अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम अल्लाह तो फरमाए नबी मोहम्मद मुस्तफा मोमिनन खे पंहिंजे साल खां भी वधीक प्यारो आहे रब तो फरमाए ओ ईमान वारो ओ कलमे वारो ओ मोमिनो मुझे मोहम्मद करीम जूं बीबियूं अवां जूं अमड़ियूं अथव मोमिनन जी अमड़ अम्मा आशा सां जी अमड़ अम्मा आशा सां जी शादी अमड़ नबीअ जे निकाह में आई अमड़ अम्मा हफ्सा साजी अम्मड़ा अम्मा खदीजा साजी अम्मड़ा मुझे साईं की 12 बीबियों बी रिवायत में 11 ये जेकी भी नबी जे घर में हुयूं मोमिनन जो अमड़ी उहा माशा सिद्दीका तय्यबा ताहिरा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में पांजे गोद में सुमारियूं पईया हुजूर जे चेहरे के भी ॾिसे मुझो साईं निंड पया आसमान सितारन सां भरियल हो अमीआशा आसमान ॾिसी करे वरी मुझे साईं जे वज़ुहा वारे चेहरे के भी ॾिसे हेठ ॾिसी वरी मथे पई ॾिसे आए आसमान सां मुनाज़रा पी करे चवे भी लना शम्सु वलिल्लाह फाक़ि शम्सु ओ आसमान तो के भी सिज मिलियो मां आशा जे गोद में भी सिज तो वारो सिज सुबुह जो इबरंदो शाम जो लई वेंदो मुझे मोहम्मद करीम जे नुबुवत जो सिज उभरियो क़यामत ताईं लहंदो ई कोन वरी कॾहिं कॾहिं माई ज़लेखा सां भी मुनाज़रा करे ओ ज़लेखा तोके भी महबूब मिलियो मां आशा जे गोद में भी महबूब तो वारे महबूब जो नालो जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम मुझे महबूब जो नालो मोहम्मद रबी अल्लाह अल्लाह तो वारे महबूब के ॾिसी करे मिस्र जे माइन पंहिंजा हथ कटाया ईमान ना दो आयूं दाओस में हुस्न ॾिसी बेहोश थी वयो तो मुझो मोहम्मद करीम न ॾिठो मुझो मोहम्मद न आयो हो माण्हू बेहोश हुयो माण्हू पी मां खे गारियूं ॾींदा माण्हू न्याण खे ज़िंद पूरींदा वॾनि जो अदब न नंढनि ते शफ़क़त न आपे अमा जो अदब न काबे जो तवाफ नंगो थी करे कंदा अल्लाह अल्लाह अम्मी आशा थी फरमाए उन्हनि जाहिलनि उन्हनि ज़ालिमनि मुझे मिस्र मोहम्मद करीम जे वज़ुहा वारे चेहरे खे ॾिठो बेहोशी खत्म थी वयनि होश में आया मुझे मोहम्मद जे मथां ईमान भी आंदो पर मुझे मोहम्मद करीम जे इशारे ते साबिन सगोरन पंहिंजूं गर्दनियूं भी कटाए छॾियूं
गर्दनूं कढ हुजूर जे इशारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे मथां पंहिंजूं जानियूं घोर ये सहाबा जिन एक दफो आया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वज़ो आवारे चेहरे के ॾिठो न खुदा जी ज़ात जो कसम ओ मुसलमानो कलमे वारो तवज्जो त कयो हेॾो वारो जो लाउड हेॾे छो रखियो अथई जॾहिं हे आहिनि त हिन वारा छो थो रखे हेॾे आस्कार तंग करण जे लाइ होॾे करे छॾो होॾे फिराए छॾे हे हलनि न ख़बर पइजी उहे कन था खाइनि मुंहिंजा सम्झे थो न हे वॾा 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 उहो साम्हूं उहो तो आवाज़ अचे हे न वॾो सियाणो आहे गदा चओ सुभान अल्लाह हिकु दफ़ो मुंहिंजे साईं ॾे आया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जो ॾिठो त अबो विसरी वयुनि अमड़ विसरी वयनि घर विसरी वयनि के वाक़िया चंद हज़रत बिलाल मदीने जे मीर जो कलमो पढ़ियो मारा मिलियूं ॾाढियूं तकलीफ़ूं आयूं हज़रत बिलाल तकलीफ़ूं बर्दाश्त पियो करे पर जे नज़र कर हज़रत मसअब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला ऐं मुंहिंजे साईं ॾे जॾहिं आयो वॾो पंहिंजो पीउ जो प्यारो हो ऐं उन पीउ खे एॾो प्यारो पीउ ॾिनोसि जो पीउ खे चई बाबा फिलाणी औरत सां मां शादी कंदुसि पीउ चयसि ठीक प्यार जो परणो हाई लेवल जा लटा पाईंदो हो हाई लेवल जी जुती पाईंदो हो हाई लेवल जा खुशबू लगाईंदो हो अल्लाह अल्लाह हजरत मसअब मुझे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो जो पढ़ियई खुदा जो कसम सब कुछ विसरी विसि पीउ गोले गोले रोंदे रोंदे फौत थी वियो हज़रत मसअब मुझे साईं खे जो मुंहिंजा साईं घोर वञा कुर्बान वञा साईं मांखे अबो बि आहे अमड़ बि आहे ज़ाल बि आहे नंढड़ा पुटड़ा बि आहिनि साईं मोकल ॾे साईं मां उन्हनि सां मिली अचां मुंहिंजे साईं फरमायो मसअब वञ ॻाल्हि ॿुध मसअब तुंहिंजी अम्मा बि काफ़िराणी आहे अबो बि काफ़िर मसअब ॻाल्हि ॿुध वञ जे अबो कुझु चवई या अमड़ कुझु चवई उनजे साम्हूं नथी जाए मां मोहम्मद मुस्तफा तोखे पार थो कयां त अबे अम्मा जो अदब कजां हलंदी हलंदी जीअं जो ॻोठ जे वेझो पहुतो परे खां पीउ मरीज़ परे खां भाउ जी नज़र पई चई यार लोड त मुंहिंजे भाउ जी मसअब जी भॼंदो वियुसि अदा मसअब काॾे वई अदा काॾे वई चई अदा मां मदीने वियो हुयुसि सुभान अल्लाह नथा चओ तव्हां सुभान अल्लाह चओ त हवा लही न राति ठरे न क़ुरान ॿुध त वरी मरण खां पोइ क़बर बि ठरे न हा न पोइ भाग वरे न क़यामत जे ॾियारियो अथऊं त मोहम्मद जी शफ़ाअत जो न हौज़ कौसर जो जाम बि नसीब थिए ई न मसअब काॾे वई चई यार मां मदीने वियुसि यार ॻाल्हि ॿुध मां अबे ॾाॾे जो दीन छॾे वियो आहियां अबे ॾाॾे जो दीन छॾे वियो चई यार मसअब ॻाल्हि ॿुध अबो फौत थियो तोखे संभाले संभाल अदाबो सॼो माल मुंहिंजे हवाले करे वियो ये सब तोखे ॾियां मालो मिल्कियत हज़रत मसअब बिन उमैर चवे थो त ॻाल्हि ॿुध हुन चयो यार मां तोखे ॾियां थो तूं मोहम्मद जो कलमो छॾे ॾे मोहम्मद मदीने वारे ॾे न वञ वारे वा यार मसअब बिन उमैर खुदा जी ज़ात जो कसम चवे थो अद हिन बाग में हिन ज़मीन में मुंहिंजो हिसो अथई अबो फौत थी वियो तोखे ख़बर आहे त मां बेगे केॾो प्यारो हुयुसि पर हिकिड़ो अहिड़ो बाग आहे जंहिंजी तोखे ख़बर ई मुझे नाले ते करे वियो आहे बाग ॾियां
हिस्सो न वठाए हलो मदीने मुझे मोहम्मद जो कलमो पढ़ मुझे मोहम्मद जो चेहरो त ॾिस मुझे मोहम्मद जी रहमत ॾिस मुझे मोहम्मद जो अखलाक त ॾिस मसब जवेज़ दो अदा मुंहिंजा भाउ ॻाल्हि ॿुध यार मिठे मोहम्मद जो क़ुरान त ॿुध हल न मुंहिंजो मिठो मोहम्मद जो करीब अहिड़ो त भलो मिठड़ो क़ुरान पढ़ंदो आहे जो पखी बि रोई मोहम्मद जो क़ुरान ॿुधंदा अथई ॿुध कंहिंजे ॻोठ वारो मां लाड़काने जो मौलवी हा लाड़काने जो असां लाड़काने वारनि खे शहादत जो शौक़ आहे वॾो शहीद ख़ालिद महमूद मुंहिंजो रूहानी अबो उनजो मां तरबियत याफ़्ता सजदे में शहादत मिली लाड़काने वारे मौलवीअ खे लाउड भी टाइट तो जमायत भी टाइट अॼु ॿई निंड में दादा चओ अल्लाहु अकबर ॿार न चओ वॾा चओ पोयां भी चओ हे जेके हेॾे कुर्सी ते वेठो आहे इहो भी चवे होॾो वारो भी चवे हज़रत मस्सा बिन उमैर रज़ी अल्लाह तआला तवज्जो हज़रत मस्सा बिन उमैर रज़ी अल्लाह तआला जो यार जे कॾहिं हुन जो मां कलमो न पढ़ंदुसि मां मदीने न हलंदुसि हज़रत मस्सा बिन उमैर चवेसि थो जे मदीने न हलंदे त मां भी मोहम्मद जो कलमो न छॾींदुसि वयो वञी ज़ाल खे चयईंसि तुंहिंजो मुड़ुसु वयो हुई मदीने मोहम्मद जो कलमो पढ़ी आयो थई ज़ाल थी चएसि मां सभु ॻाल्हि ॿुध हेॾी मुंहिंजी तोसां मोहबत प्यार जो परणो कयो हुयोसीं वरी तूं अबे ॾाॾे जो दीन छॾ मोहम्मद जो दीन क़बूल कयो अथई हाणे हेॾे वेझो नाच जाए जे कलमो छॾींदे त अच वारे वाह यार मुसा बिन उमैर ज़ाल खे चवे थो अल्लाह जी बानी मिठे मोहम्मद जे कलमे जी दावत हो ॾियां मोहम्मद जो कलमो पढ़ हाय जे कलमो पढ़ंदी आ त मुंहिंजी ज़ाल न पढ़ंदी आ त काफ़ियानी ज़ाल मां काॾे कंदुसि चई मां न पढ़ंदसि चई मुंहिंजी बि तूं ज़ाल न आहे होॾां भाउ छॾियई माल छॾियई ज़ाल बि छॾियई नंढड़ा बचड़ा रोअन पिया बाबा बाबा पिया कनि चई बच्चा न ॾींदी मां चई मुंहिंजा बचड़ा नंढड़ा रन वॾा थिया हाय मां मिठे मोहम्मद जे कलमे जी दावत ॾींदो मान कलमो पढ़ियो त बच्चा न पढ़ियो त बचड़ा काॾे कंदुसि काफ़र होॾो अम्मा खे ख़बर पई अम्मा दरवाज़ो बंदि करे बीठी आहे अल्लाह अल्लाह दरवाज़े ते आयो अम्मड़े ओ मुंहिंजी जीजल अम्मड़ तो में उमेदूं वॾियूं हुयूं मां चयो मुंहिंजी अम्मा मूंखे भाकुर पाईंदी चुमियूं ॾींदी अम्मड़ हाय जॾहिं ज़िंदगी हुई हाय मां जॾहिं मां राति जो शराब पी करे ईंदो हुयुमि देरि कंदोमि त पाड़े जे माण्हुनि खां पुछंदी आहियां मुंहिंजो मसब काॾे वियो अम्मड़ अॼु वक़्तु एतिरो थी वियो आहे महीना गुज़री आहे अॼु आयो आहे दर बंदि कयो अथई चवेसि मूंखे ख़बर पई आहे बे ॾाॾे जो दीन छॾे वियो आहे मदीने वारे जो कलमो पढ़ियो अथई इहो कलमो छॾ उतर भी खोलींदी मां भाकुर भी पाईंदी मां अल्लाह अल्लाह वारे वाह यार मस्सा बिन उमैर वारे वाह यार आशिक़ रसूल चवेसि अमड़ ॻाल्हि ॿुध मां मोहम्मद जो कलमो न छॾींदुसि अमड़ मां तोखे बि अर्ज़ो कयां त मिठे मोहम्मद जो कलमो पढ़ अमां दुनिया भी चङी आख़िरत भी चङी मां थी चई मां न पढ़ंदुसि चई मां भी न छॾींदुसि मां थी चवेसि पोइ मां आया मूंखे छॾींदे चवेसि अम्मा ॻाल्हि ॿुध अमड़ तुंहिंजो मुतालबो तमामु वॾो अम्मा ॿियो को मुतालबो हुजे हा त मां जान घोर कयां पर ॻाल्हि ॿुध हाय जीअं ॻोठ में दाख़िल थियुमि त भाउ लालच नी दुनिया जी अम्मा मां बाग़ छॾियूं थो अचां भाउ छॾियूं थो अचां अम्मा घरवारी छॾियूं थो अचां नंढड़ा नंढड़ा बचड़ा अम्मा मां तोखे केॾो प्यारो आहे मूंखे केॾा न प्यारा हूंद उहे बि छॾियूं थो अचां
अल्लाह 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 रोई करे चेस दो ओ मुझी मिठड़ी जी जनाब मारे सजी दुनिया शरीद में सबनी के शरीद में तो के भी शरीद में पर मिठे मोहम्मद करीम जो कलमो मोहम्मद जी गुलामी को न शरीदो माए दादा तो चो न सुभान अल्लाह होटल न छे कलमो वारो होटल छे मस्जिद में ना व्याज न छड़ी जिना न चोरी न छड़ी गिला न छड़ी चुगली न छड़ी चेहरे ते मुस्तफा सैयद जी दाढ़ी भी न छड़ी मुसलमान ज़ाल छॾई पुट छॾई भाउ छॾई बाग छॾई अमर दो छॾे माउ दर खोल हाई लेवल जा लटा पईंदो मौलाना 2000 दिरहमनि जी जुती 2000 हाणे 2000 रियाल तो घणा थिया 2 लख कमो लखोसी आहे का सस्तो को पाए थोड़ी का जुती 2 लखनि वारी न भले में भली जुती जो 10,000 जी उन जमाने में हज़रत मसअब बिन उमर 2 लखनि जे पाकिस्तान जे पैसनि जी जुती पाईंदो चो सुभान अल्लाह सजी मां ला इलाहा पर कोसा जो तई हाई लेवल जा कपड़ा साईं ला सब ला तई सलवार भी ला मादी भेण बीठी जई अदी माए मदीने वञाओ घर सर्दी भी होती उठ जे मथा जेका चादर पईया गुण इया लाए भेण वई गुण लागे आई बुध कंजे गोठ जा मुसलमानों न गुण के बाद कयई एकड़ो अधु हेठ ते बधई ॿियो अधु बुलंदे रखी करे खजीअ मां पुटरा विझी करे खुदा जी सा जो कसम तवजो कयो लटा लायूं तो ॾयूं वञेनि उठ वारी गुण जिस्म ते तवजो कर रोंदो दो अचे हाय मुंहिंजा मौला मां केसी ताईं मौत न ॾी जाए जेसी ताईं मिठे मोहम्मद करीम जे चेहरे जी ज़ियारत न कया हाय मुंहिंजे साईं जे मजलिस में तो हो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी करे अखियुनि मां नीर वगी आ तवजो कर पाण फरमायूं मां सहाबा जी मुंहिंजा साईं हाय लेवल जा लटा पाईंदे गे आओ मुंहिंजा साईं सुरा तेल खणंदे गे आओ मुंहिंजा दिलबर हाय लेवल जी जुती पाईंदे गे आओ मुंहिंजा साईं यार अॼु उन जुतीअ जे बदिरां तुंहिंजा पेरड़ा उगाड़ा हाय पेरनि में पट पइजी विया अथई आओ मुंहिंजा साईं वार विकिणजी विया अथई कंगो ई न ॾिनो अथई मुंहिंजा बचड़ा आओ मुंहिंजा साईं यार गालिब दे मुलायम लटा पाईंदे गे उठ जी गुण तुझे जिस्म ते मज़ो अचे तो या न अल्लाह 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 हाय बुतगंज जे गोठ जा मुसलमान मसअब रज़ी अल्लाह ताला नो रोई करे चवे तो मुंहिंजा साईं मांखे अल्लाह जी ज़ात जो कसम हाय उन कपड़न में एॾो मज़ो न ईंदो हो जेको इन गुण में मज़ो तो अचे ओ मुंहिंजा बच्चा भला दे ख़बर कहिड़ी शइ आहे जेका मज़ो थी ॾे रोई करे चवे तो सोना हिन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो आहे कचहरी मिठे मोहम्मद करीम जी में वेठो आया अखियों मां क़रीब मसअब बिन उमैर जो आहिनि चेहरो वसो हवारे साईं जो वेठो तो दीदार कया इन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो आहे ॾाढा त चओ न मोहब्बत सां त चओ न ओ छोकरा ओ छोकरा ओ छोकरा वेरत वेरत इन खां वधीक ॿियो तव्हां असांजी 12 महीने ईद थींदी आहे सहाबा जी सुबुह जो बि ईद मंझंदि जो बि ईद रात जो बि ईद छो त हुननि जी हूंदी मुस्तफा जे वज़ो वारे चेहरे में दीद ॾाढा चओ सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह लना शमसु वलिल आफाक ज़लेखा तो वारे महबूब यूसुफ के ॾिसी करे मिस्र जे बुध बुध
ओहद जे मैदान में मुझे मिठे मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दंद मुबारक शहीद टोपली जो कड़ी अंदर हली वे तवज्जो आका साईं जो चाचो हमजो 17 टुकड़ा यो मसअब बिन उमैर ओहद जे मैदान में इस्लाम जो झंडो हथ में हुयोसे इस्लाम जो झंडो ऐं झंडो भी हे बदर जे मैदान में जॾहिं मुंहिंजो साईं साहबा के निशानी ॾिनी ही न झंडो वो अम्मा आशा तय्यबा ताहिर जो रो मुबारक हो उन मां अधु फाड़े ॾिनो जंहिंखे अछूं ऐं कारियूं पटियूं हो पंहिंजी ॻाल्हि नथो कयां ॾेखारण जे लाइ तयार आहियां हदीस में लिखियल आहे त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे बदर जे मैदान में जेको झंडो ॾिनो हो न उन जूं अछूं ऐं कारियूं पटियूं ॾाढा नथो चए सुभान अल्लाह कलाक खां मथे आवाज़ न कंदुमि मुनो कलाक थी वियो आहे हाँ तू चुप कर हेॾो वारा चवनि न ओहद जे मैदान में साईं महिरबानी कर फोन ते ॻाल्हाए हेॾे न अचो जाए ॿीहर सदको वञे ईअं त सभिनी खे उथारे वञ हिननि खे बि उथार अलाह जो वली आहे वेठो कहिड़ो क़ुर पियो ॿुधे हे काॾे हो सदाम मानी खाधे खणी बरूर ने मच्छीअ खे हाणे फूकजी पियो आहे मसीर में पकोड़ा ॾिसो वाइस ॿुधण आयो जागो था न मामा ने न खाधी आहियां मामा आख़िर में खाईंदो आहियां पर मां वॾो मौलवी बि न आहियां बि सभिनि जो खादिम नौकर पर चवंदो आहियां मां 5 मिंट अधु कलाक वाइस कयां पर पुरसकून सां ॿुधो आया हो त कुझु खणी वञो खाली न वञो ओहद जे मैदान में हर मसअब बिन उमैर के इस्लाम जो झंडो हो ओहद जे मैदान में हियां जलियूं बीठो हिकिड़े काफ़िर चयो त इहो झंडो केरायां कीअं केरायां तलवार हयईंसि हथ कटजी वियो सट ॾेई ॿिए हथ में झंडो करे बीठो हेॾो ॿियो काफ़िर जी तलवार हयांसि पोइ हिन ॿिन्ही ठूठियुनि सां हिन सीने सां मिठे मोहम्मद जे दीन इस्लाम जो झंडो कयूं बीठो हिकिड़े ॿिए पोयों अची करे तीरो हयुसि अड़े जेसीं ताईं जान में जान हुयसि त मोहम्मद जे झंडे खे किरण न ॾिनई सब कुछ चले आयो असा घर ते झंडो दाणो तो ओयो ला भी थई यो वाह भी थई यो मुलो थई नाराज नतीजो मदरसा माके मौजू कोन बुधाय त लड़ा के समय मानो माके जानो आयो शुरू थियो जागो अल्लाह अकबर अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतखरा दी चए जिन मुझे मोहम्मद करीम के ॾिठो ईमान भी यादऊं जानियूं भी कटायूं सोहणो आ मोहम्मद सखिया मुझो मिठो मोहम्मद ओ बुध कंजे शहर वारो एडो सखी मुझो मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते मेहमान ईंदो हो खाली न वेंदो हो हाय मुझो साईं सखावत में आला कर्जो खणी भी मेहमान के मानी खाराईंदो हो बिलाल जी कया मना जलाल मेहमान आयो आ मानी खाराएसे सोना मां के पैसा कोलन पान फरमाइंदा वन्यो ओदर करे भी मानी खाराए अल्लाह बुधो कलमे वारो एडो सखी कोई ना आहे बुध कंजे शहर में केडो भी पैसे वारो हुजे वडेरो हुजे एडो सखी नागे जेडो सखी सदको वञास मुंहिंजो मिठो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सखी भी रहीम भी हरीस भी तवज्जो करना जंग पतो थियो है मुझे साईं जा साहबा मोटा दा जन परे का मुझे साईं जी न लभई त हुजूर जी फौज मोटी भी अचे पाण फरमायूं बिलाल जी कया आमिना जा लाल असा जी फौज मोटी दी अचे हाओ मुझा साईं जंग पतो थी हाओ साईं असा के सोभ मिली पाण फरमायूं इन साईं का औरत थी नजर अचे हाओ मुझा साईं पाण फरमाए माईअ जो मथो गाड़ो हाओ मुझा साईं अल्लाह हुजूर फरमाए बिलाल वठ मां मोहम्मद जी चादर वनी माई जे मथे ते रख वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी
वाह रहीम नबी जंहिंजे रहमत जो बयान कुरान में फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हरीस भी वॾो आहे अल्लाह हज़रत बिलाल चयो घोर वञाए कुर्बान वञाए साईं मुस्लमान जी न्याणी नागे अल्लाह पाण फरमायो ओ बिलाल जी गाय आमिना जलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे यार न्याणी आखिर न्याणी मुहम्मद न्याणे जे मथन ता रवा लाण न आयो मुहम्मद न्याणे जे मथन ते रवा रखण आयो नारे तकबीर शाने मुस्तफा अखलाके मुस्तफा शाने कुरान शाने सहाबा नारे तकबीर हजरत बिलाल मुझे साईं जी चादर खणी माई बीव अल्लाह अकबर माई मोहम्मद जी कचहरी में थी हले मोहम्मद जी मजलिस पाका मुझे मोहम्मद जी मजलिस में हले थी मथो उघाड़ो करे न हल मिठे मोहम्मद पांजी चादर मोकली थई ये पांजे चादर मोहम्मद जी मथे ते रखी पो मोहम्मद जे मजलिस में हल कही दिया आया माई वरी गालाणी बुधो तवजो क्यों असांखे नियाणी जो हया कोने रब्बिल जे महीने में ट्रप त वॾा था ॾियूं कुॾ त वॾा था ॾियूं ठेंग त वॾा था ॾियूं पर इहो नथा ॿुधायूं त हिन रब्बिल अवल में उहो मोहम्मद जायो आहे जंहिं नियाणियुनि जे मथां शफ़क़त ऐं रहमत सेखारी आहे जो काफ़िर जी नियाणी आई आहे नबी साईं खे चई थी साईं असां तव्हां सां वेहण आयासीं पर हाणे थी पियाऊं कैदी कैदी थी पियाऊं आम माई न आया वॾे माण्हूअ जी धीउ आया पाण फरमायूं कंहिंजी धीउ चई साईं मुंहिंजो बाबो वॾो सखी हो अबे जी ओ ताकत गरीब जन ओ गाड़ा चंद बो लटा पाराए ओ खाल चंद बो मानी खाराए आए मुंहिंजा साईं मुझे अपे जो नालो हातिम ताई हातिम ताई जी धी हुजूर फरमायो माई वाकई असां तुझे पी जो नालो ॿुधो आहे तुंहिंजो पी वॾो सखी हो अल्लाह हुजूर फरमाए माई ॻाल्हि ॿुध तुंहिंजो पी छड़ो सखी हो मां मोहम्मद मुस्तफा सखी भी आहियां पर दुनिया जे सभिनी सखियुनि जो सरदार भी आहियां बिलाल जी आमना जा सदके माई खे छॾियो असां था कनो जेको घर में वेहण अचे ऐं पकड़ियो त छॾियो न असांजे घर में गिरियो असांजे घर में आयो आहे चोरी करे असां मारण आयो आहे मोहम्मद जे साहबा सां वेहण आया हा उन माईअ चयो साईं फरमाए माईअ खे छॾियो न्याणी आहे वाह मोहम्मद तूं न्याणीअ जे मथां एॾी रहमत हुजूर फरमाए लोगो न्याणी जो ख्याल कजो पान फरमाई जंहिं घर में न्याणी जाई आ परियों पेट खैरुल बतन भलो पेट लोगो बन्याणियूं जावस बिनी जी तरबियत कयई पढ़ायई तालीम ॾिनई वॾियूं थियूं भले घराणे मां शादी करायई पाण फरमायो इहो शख्स मां मोहम्मद करीम सां हीअं गॾु जन्नत में हूंदो नथो चए सुभाणे काफ़र न्याणियूं ॼमंदियूं त मुख कारो तव्हां मुस्लमान हो न आयो न हा असांजे घर में न्याणियूं ॼमंदियूं न तव्हांजे घर में पुट ॼमंदा आहिनि सहतल में ॿी क़ौमूं बि हूंदियूं खोड़ पोइ तव्हां पुट जे ॼमण ते भली केॾा बि मुला हुजो खणी दोल न वॼायो पर क़ुरानियूं त सिरड़ो चवंदियूं ॻाल्हायो नथा दिलि सां ॻाल्हि लॻेव थी न हा अंदरि होलिया मुलनि खां लिखी ऐं धीउ ॼमंदी आहे त लिखी चवंदियूं आहिनि न पाण पुट ते ख़ुशि मदीने जे अमीर फरमाए लोगो माण्हू तव्हांखे पुटनि जे ॼमण जी मुबारक था ॾियनि मां मोहम्मद न्याणीअ जे ॼमण जी मुबारक ॾेयूं थो वञा सदके न्याणी कूड़ जहिड़ी न अथव न्याणियूं निमण न्याणीअ खे मथे ते रहो पाराई सदके जो सवाब
कपड़ा वठी ॾिनई सदके जो सवाब न्याणी जी पारत न्याणीअ जी पारत अम्मा फातिमा ज़हरा मदीने जे मीर जी न्याणी मुंहिंजे मौला अलीअ जी राणी हसन हुसैन जी अम्मड़ जन्नत जे औरतुनि जी सरदार हाय क़ुरान जी हाफ़िज़ानी आलिमानी ज़ाहिदा मुत्तकी परहेज़गार परदेदार जॾहिं मुंहिंजे साईं ॾे ईंदी हुई नबीअ खे ॿियूं बि न्याणियूं हुयूं ये नंढड़े में नंढड़ी न्याणी ही साइण फातिमा ज़हरा फातिमा जी माना आजाद जहन्नम का आजाद हुजूर फरमायो अल फातिमा तो बिदअतुम मिन्नी फातिमा मा मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो तव पाण फरमाए सय्यदतुन निसाई आलिल जन्नत फातिमा हुजूर फरमाए जन्नत जी औरतुन जी सरदार मुंहिंजी न्याणी फातिमा ज़हरा अल्लाह अल्लाह ओ मुंहिंजी अम्मा बुध कंजे गोठनी मुंहिंजी न्याणी मुंहिंजी भेण मुंहिंजी धीअ ओ मुंहिंजी अम्मड़ अम्मा जे चवे थी मां वञा जन्नत में ऐं जन्नत में हिकिड़ो सूबो आहे जंहिं औरतुनि जो उन औरतुनि जे सूबे जी सरदार अम्मा फातिमा ज़हरा अम्मा चवे थी मां जन्नत में वञा मुंहिंजी जन्नत में ज़हरा हाय सरदार हुजे त मुंहिंजी अमल धारन खां मोहलिक आहे अम्मा ॾाढा न ॻाल्हाए अम्मा पंज वक्त नमाज पढ़ अम्मा तुझी ज़बान ते अल्लाह जो ज़िक्र हुजे अम्मा तुझी ज़बान ते गिला न हुजे चुगली न हुजे कार न हुजे पिट न हाय कार न कद ओ मुंहिंजी न्याणी अम्मड़े धारण खां मोहलिक आहे पर्दो कर अल्लाह सय्यदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खुदा जी ज़ात जो कसम जने दुनिया मां बुरको थी मटे चवे थी अली नाराज़ आं त मूंखे माफ़ कजांइ हिकु पारत इहा थी कयां ॿी पारत मुंहिंजे बच्चनि जी पारत अथई हसन हुसैन जी मुंहिंजे बाबे खे ॾाढा प्यारा हा मुंहिंजो बाबो ईंदो हो मूंखे चवंदो फातिमा पुट मूंखे पंज बच्चा ॾे हसन हुसैन मां भाकुर पायान चुमियूं ॾियान हाय अली मुंहिंजे बच्चनि जी पारत ॿिए नंबर में मां फोत थियां थी वञा थी गुस्ल कयो त मां कपिड़ा तब्दील कया त मां फोत थी वञा मूंखे गुस्ल न ॾियारजो पर जे गुस्ल ॾियण मसनून तरीक़ो आहे यानी सुन्नत हुजे का माई मूंखे गुस्ल ॾियारे अली उनखे चइजांइ फातिमा चई वई अथई मूंखे गुस्ल ॾे पर लटन सूदो ॾीजांइ मुंहिंजे जिस्म तां लटा जुदा न कजांइ अल्लाह अली मुंहिंजो जनाज़ो ॾींहं जो न रात जो खणजांइ मुंहिंजे जनाज़े जे खट जे चौधारी 4 लकड़ा ॿधजांइ छाजे करे अली हिकु नज़र बाबे मोहम्मद जो चेहरो ॾिठो ॿी नज़र तुंहिंजो चेहरो तुंहिंजो ॾिठो में न मूंखे कंहिं ॾिठो न कंहिंखे मां ॾिठो मां थी चवां त मां वञा त दुनिया मां पर्दो कयूं वञा अल्लाह हाय सुबुह जी नमाज़ पढ़ी करे उथंदी हुई नमाज़ पढ़ी मुसल्ले ते वेठी हूंदी हुई 33 दफ़ा सुभान अल्लाह 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह 34 दफ़ा अल्लाहु अकबर मुझे मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो वजीफो मिलल हो कुरान पढ़ंदी ही हिक हथ सां चंड पीअंदी ही ॿिए हथ सां बच्चन जे पींगे खे लोली ॾींदी ही आए ज़बान सां कुरान पढ़ंदी ही आए खुदा जी ज़ात जो कसम बच्चा निंड पूरी करे उथंदा अम्मा फातिमा अनु पीस जी पूरो थींदो हो अम्मा फातिमा जे ज़बान ते 7 सिपारा कुरान जा पूरा थींदा हो आलिमा सागिद मुत्तकी परहेज़गार कुरान जी हाफ़िज़ानी जनाज़ो खणी करे कब्रिस्तान में वया हाय जन्नतुल बक़िया सहाबी तो चवे कब्र ख्याल कजाए वॾी औरत आई थई इज्जत वारी औरत थी अचई असमत वारी औरत हयादार औरत हाफ़िज़ानी आलिमानी हाय ख्याल कजाए मोहम्मद जी न्याणी थई अली जी रानी थई हसन हुसैन जी अमर थई ख्याल कजाए अंदरा कब्र मां आवाज़ आयो मां हसब नसब न सनिया मां अमल जी संदूक या मांखे अमल घुरजन एडी शान ईमान वारी उन जे कब्र मां आवाज़ इहो तो अचे अॼु
जो 15 सदी जी अमड़ नमाज भी न रोज़ो भी न मथो भी उगाड़ो कार भी गिला भी अमा जन्नत में वञणो थई दुनिया जा 4 ॼण मर्द भी मरंदा मायूं भी मरंदियूं मुल्ला भी मरंदा मुलियाणियूं भी मरंदियूं वडेरा भी मरंदा वडेरियूं भी मरंदियूं मास्तर भी मरंदा मास्तरियाणियूं भी मरंदियूं फकीर भी मरंदा फकीरियाणियूं भी मरंदियूं अम्मा एड़ो कम कर जो मरे त सिधो सो जन्नत में वञे वो घर में वेही करे नमाज भी पढ़ कुरान भी पढ़ त पंहिंजे बच्चन जी तरबियत भी कर गिला न कर कार न दे चुगली न हण तुझे ज़बान ते अल्लाह जो ज़िक्र हुजे कुरान पढ़ ॾाढा कुरान न पढ़ जाए पाड़े वारा न ॿुधन हिती में आवाज न वञे अम्मा मोहम्मद करीम जे सुन्नत जे मुताबिक़ हाय खुदा जी ज़ात जो कसम मरंदिया अम्मा तुझा बेड़ा पार थी वेंदा ओ मुझू अमड़ी मुझू न्याणी मुझू भेनर अम्मा भली त बच्चा भला अम्मा फातिमा त पुट हसन हुसैन न थींदा त ॿियो केरु थींदो असांजी मम्मड़नि खे नमाज़ चओ अब्बा अम्मा नमाज़ अब्बा मूंखे चेतो कोन्हे चेतो सम्झो था तव्हांखे बि चेतो कोन्हे छा जागो अदा अब जागो था यार काफ़ी साल खां बाद आयो आहियां मां वरी उहो मुलो आहियां जो अधु वाए जमात कोन कराईंदो आहियां नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने साहबा अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी जी न्याणी जने मिठी मोहम्मद रे ईंदी ही न त अर्ज़ कयां त नबी से उथी भी था चवंदा मरहबा 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 या बिनती मरहबा साईं भाकरो पाए अम्मड़ जी निरल ते चुमी ॾेई मिठो मोहम्मद चादर विछाए ॾींदुसि अम्मड़ हिन चादर ते वे अम्मा फातिमा रोई चवंदी मुंहिंजा बाबा मां तव्हांजी न्याणी आहियां मां तूं अल्लाह जो नबी आहियां मूंखे पंहिंजी चादर विछाए थो ॾे नबी से फरमाया अम्मा मुखे रब पारत कई आहे त मोहम्मद न्याणे जी पारत थई पर तुंहिंजी फातिमा अल्लाह वली मूंखे पारत कई असां न्याणी जो अदब अथव न्याणी ते सबक़त आहे काथे न्याणी खे मिड़ई उछलियूं था के त खपाइनि था के त विहारे विहारे अच्छा मथा करे छॾियूं उन्हनि नंढे हूंदे पूरियूं हिननि वॾे हूंदे माज़रत सां मां जो वाइज़ी हो मां के न्याणियूं अल्लाह ॾिनियूं मां ॿई ख़ुदा वास्ते तालिबन खे ॾेई छॾियूं न्याणी जो हक़ त पुछंदव पुछंदव ज़री ज़री पुछंदव दुकान भी पुट जे नाले ट्रैक्टर भी पुट जे नाले ज़मीन भी पुट जे नाले मोटरसाइकिल भी पुट जे नाले ते छो न्याणी तुंहिंजी औलाद न आहे नबी ने फरमाया लोगो मानू ताके पुटन जी मुबारक ॾियनि था मां मोहम्मद न्याणीअ जी ॼमण जी मुबारक थो ॾियां हेॾे मुले ॾिसो मौलवी साहब ईंदो त हेॾे वठी अचो डायरेक्ट कलाक थी वियो बस चओ सुभान अल्लाह जागो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नुन औरत खे न्याणीअ खे आज़ाद कयो जागो था न तवज्जो कर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिलाल जी कया मिना जलाल माईअ खे छॾियो माईअ चयो सही मां अकेली न आहियां हे 300 ॼणा ही भी मुंहिंजे ॻोठ जा वाह शफीक नबी मेहरबान नबी हमदर्द नबी हुजूर फरमायो हाय बिलाल न 300 खे छॾियो हुजूर फरमायो बिलाल हिक माण्हूअ खे उठ उठ सामान जो भरे ॾे ओ बुदक शहर जे ॻोठ वारो नबी तो उन्हनि खे उठ सामान जो भरे ॾे 300 उठ हाय पाण फरमायूं तुंहिंजो भाउ बि असां सां वेहण आयो हो काॾे वियो सयाणे त भॼी वियो हुजूर फरमायो हिन जे भाउ जे लाइ बि उठ सामान जो ॾियोसि हुनजो नालो आदी बिन हातिम रज़ी अल्लाह ताला अल्लाह हुजूर फरमायो हातिम तईअ जो पुट मता चवे त बाबो सखी हो
मां मोहम्मद सखी भी आया दुनिया जे सबने सखिन जो सरदार भी आया तवज्जो कर अर्ज़ कयूं वञा हो मुसलमानों कलमे वारो खुदा जी सा जो कसम हाय जने वञे थी चादर लाए करे मोहम्मद करीम खे दी रे मुंहिंजा साईं पंहिंजी चादर वठो हुजूर फरमायो न या तोहफे में ॾिनी तमाए वञ मोहम्मद मुस्तफा न्याणे जे मथनि तां रवा न लाईंदो आहे न्याणे जा मथा ढकाईंदो आहे वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी हाय वञे थी खुदा जी सा जो कसम ॾाचीअ ते चढ़ी थी वञे उन जे भाउ खे ख़बर पई मुंहिंजी भेण मुसलमान जे नबीअ गिरफ़्तार कई हाणे अचे थी हथ में तलवार झलियूं बीठो आहे ख़बरदार उठ त न ले जाए छाजे लाइ चई मुसलमान जे नबीअ तोखे गिरफ़्तार कयो ॿुधा त छा थियो भेण थी चवेसि हया कर शर्म कर वरी ॻाल्हि त भॼी वए हया न आई मां मुसलमान जे नबीअ जे जॾहिं साम्हूं वयसि परे खां नज़र पयसि पंहिंजी चादर मोकिलियई ॻाल्हि ॿुध मां चयोमांसि मां हातिम तई जी धीउ हाय मूंखे छॾे ॾिनई चयोमांसि अकेली न आहियां 300 ॼणा मुंहिंजे ॻोठ जा उन्हनि खे बि छॾे ॾिनई उठ उठ सामान जो भरे ॾिनई अदा ॻाल्हि ॿुध तुंहिंजे लाइ पुछई मां चयोसि भेण आयो ही भॼी वियो उठ तुंहिंजे लाइ बि सामान जो ॾिनो अथई अदा ॻाल्हि ॿुध हीअ तुंहिंजी भेण तां वई मथो ॻाढ़ो हाणे मोटी आदन जे मथे ते चादर इहा चादर मामूली न अथई मोहम्मद मुस्तफा जॾहिं चादर मथे ते रखी करे वेड़े करे वेंदो अर्श असीम खां रब कीअं सॾु कंदो अथसि इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव मुंहिंजे मिठे मोहम्मद जे चादर जो बयान क़ुरान में बिस्तरे जो बयान क़ुरान में सीने जो बयान क़ुरान में अखियुनि जो बयान क़ुरान में ज़बान जो बयान क़ुरान में चपड़ जो बयान क़ुरान में मेराज जो बयान क़ुरान में हिजरत जो बयान क़ुरान में रहमत जो बयान हाय मुझे साईं जे अखलाक जो बयान क़ुरान में हाय वधीक तफसीर में न तो वञा मुझो मौसम मेहमान हज़रत मौलाना साईं अब्दुल कदीर हक्कानी दामत बरकात मुलालिया पूछी विया आहिनि 5 मिंटनि में मां दुआ घुरां अल्लाह अल्लाह हुजूर चादर वेड़े रब कीअं सॾु कंदो हो इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव बुदकनि जे शहर वारो मुईन साहब जे दावत अचण वारो कारी गुलाम अब्बास जे सॾ ते अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ां फरमाए त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला क़लीला निस्फहु अव इंक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरतिलिल क़ुरआन तरतीला जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां कल्ह मदीने हलंदो वॾा लालची आयो वॾा से लालची मदीने जी लालच दे तो सुभान अल्लाह हुन थोड़े वञा ॾाढा मोहब्बत सां अली सूअ सखावत सखीमा कहिड़ो मां तो वो सखी आहियां अरे मूंखे सुञाणी तो एतिरी साहब न वो सही कंडियारे में जो चाहे प्यारी मां पे कोंडी अरे हाँ चाहे प्यारी ना से मेणो ॾींदा मोहम्मद मुस्तफा अहिड़ो सखी काफर जी न्याणीअ जे मथे ते चादर ॾिनो न्याणे जे मथां शफ़क़त कयूं नबी सखी आहे पर नबीअ जो पहिरियों ख़लीफ़ो अबू बकर सिद्दीक़ बि वॾो सखी आहे नबी साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंदे जो ऐलान कयो चंदो नथो कयां मथां चओ चंद ई मुलाए चंदे जो ऐलान कयईं सहाबा खणी आया हज़रत उमर भी खणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जागो था न ऐं नबी साईं जो ॾिठो पाण फरमायूं उमर जी कंहिं दिल पर घणो छॾे आयो आहे घर यार चई साईं अधु छॾे आयो आहे अधु खणी आयो उस्मान तूं ॾे हवाले चई साईं 200 घोड़ा पाण फरमायो अल्लाह तोखे कंहिं न वधाए चई साईं 900 ऊठ बि सामान सां भरे ॾिना मां सुभान अल्लाह
पान फरमा अञा वध असां जेके के चओ बा थोरो अल्लाह तोखे कनो हमड़े बोरी खन वधाए दे चल बा मुल्ला ना असां को बाबा मस्जिद छॾाईंदा असां जो हाली असां सही इंदा रे जुमे वारे दिहाड़े ये खीसे में तोड़ंदासीं डकी 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 पैसा हो होनो जलियूं बीठो आ या जेका पेती आ जुमे रे गोले 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 10 रुपया एड़ा पुराना ॾिजो जो काजा सा मूंखे नक न टोपी हाणे त निकिरी पिया सही अब्दुल कदीर ये फिक्री वारा पैसा ये 5 रुपए वाला ये मस्जिद में खबर पए सखी 5 रुपया ॾिना मां चयो अलाह करे त इहो फिक्री वारो को 5,000 वारो ठाहे जागो था न मूंखे हिकिड़ो मोला चए ख़ुदा जो नालो त इहो त न चओ इहो 5,000 ठाहींदा त असांखे इहे 5 बि न ॾींदा 20 रुपया ठाहियूं 5,000 जे मुंहं ते लाड़काणे मां चयुमि त हिकिड़ो जमाती भॼंदो आहे रोअंदो साईं मरी वियो मां छो चई बा हाणे वारो कर थी वियो मां चयो छो चई चुंगची वारे जा 20 रुपया न चई हा मां चयो 20 वठंदा आहिनि मूं ताईं चई बा भुल में 5,000 नोट ॾेई मां चयो छुटाई चई साईं कीअं तूं हेॾो जो नज़र मालो हे तुंहिंजो सॼो मां चयो कहिड़ो चुंगची वारो यादि अथई चई न यादि आहे मां चयो 10 ॾींहं खोलींदो ई न सखी त नबी आ पाण फरमाए अबू बकर जी क्या है मुझा दिल पर मां त साईं गुलाम अब्बास खे चयो त जीअं सवेर फ़कीर हाकिम मौलूद पियो चवे त मूंखे ॾियो आहे चई साईं न न साईं अब्दुल कदीर में देर काफ़ियनि सालनि खां बाद में मां आयो आहियां मां 3 कलाक बि अॼु वाइज़ो कयां खां मुईन खे शाबस आहे जो वीचारे शुक्राने में क़ुरान जो वाइज़ करायो आहे आलिम आया आहिनि तवजो कर मां जल्दी ख़त्म थो कयां दुआ घुरण वारो आया अल्लाह पान फरमाया अबू बकर तू घणो घर छॾे आए चईं मां घोर वञा कुर्बान वञा ओ मुंहिंजा साईं जेको हुयो मेड़े सेड़े अवां जे अॻियां रखियो तुम पान फरमायूं घर जे लाइ चईं कंजुतन छा रखी आयो आहे चईं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मुहायो आया ॿियो सभु खणी आयो आया हाय सखी तवरी मुझो अली 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 शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबरा फाते खैबर असदुल्लाह न जो लक़ब हाय मदीने जे मीर जो सौट मदीने जे मीर जो भाव जेके पालियो भी मदीने जे मीर पढ़ायस भी मदीने जे मीर सदको वञा जॾहिं वॾो थियो सॾे पंहिंजी नंढड़े में नंढी न्याणी परणाई एडो सखी खुदा जी सा जो कसम तवज्जो कर तमा अर्ज़ कया अम्मा फातिमा ज़ारा चसोली ताज़ी ताज़ी बुखार मां उठी आया मां ॾाढो खाईंदस मुझो मुर्शिद अली वयो खुदा जी सा जो कसम हिकिड़ो ॾाढो बाज़ार मां वठी अचे पियो रस्ते में फ़कीर मिलियो या अली चई जी फ़कीर चई अल्लाह जे नाले ते मांखे ॾाढो तखर आहे अम्मा फातिमा बुखार मोती उन जो तो मांखे दारू वठी आंदे फ़कीर बि चयुसि साईं दारू त खाराए मां तव्हां खां पुछां थो तव्हांजी फ़कीरनि जो चवे तेॾो बिरयाम को सूपनि जो या कंडियाले मां किलो खन वठी अचो ऐं मिली वञे फ़कीर जागो था न दारू त ॾींदुसि जाई न ॾींदुसि गोले 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 फिठल ॾींदुसि या तो मारा खाराइंदे छा मां ये चो मुझे मौला अली नस ऐं अली के एतिरा पैसा कोन आहे गरीब मिस्कीन हो यहूदी जे बाग में नार वाहींदो पैसा मिलंदा हज़रत अली चयो मां रब जे फैसले ते ॾाढो राज़ी आहियां सुभान अल्लाह छा चवंदो त रज़ीना किस्मत अल जब्बार फीना सुभान अल्लाह रज़ीना किस्मत अल जब्बार फीना लना इल्मु अलिल जुहाल मालो मां रब जे विरासत फैसले ते ॾाढो राज़ी आहियां अल्लाह जाहिरन के माल ॾिनो आहे मां अलीअ खे अल्लाह क़ुरान जो इल्मु ॾिनो आहे
अल कुरान माली नबी सिंह अल कुरान माली जाने मुझो कुरान अली ओडे कुरान अली सा अली कुरान सा सुभान अल्लाह मोहब्बत सा जो यार नारे तकबीर मैं जल्दी कर शान हैदर करार नारे तकबीर अल कुरान माली जादे कुरान अली ओडया अली कुरान सा कुरान अली सा हज़रत अली से फरमाते मां रब जे फज़ल से एडो राज़ी आया जो जाहिलन के माल मां अली के कुरान माल फानिया कुरान बाकिया यार माल वार जा दुश्मन घणा रात जो भी तारा पानी वटाऊं ना पाकिस्तान ऐं सिंध जे अमन के हिसाब सां 10 लख जी में हा बंदूक रखी जो ए जेकॾहिं लोढ़े में या भिते ते बिल्ली थी चढ़े ते बि न मिले जागां 10 लख जी में साईं काले वञे अल्लाह ऐं कुरान वारे यार साईं अब्दुल कदीर खां पुछो हैदराबाद खां निकिरे तो कंडियारे ताईं अबा मां अचां तो त रस्ते में जिनखे ख़बर पई फेसबुक जो दौर आहे साईं अब्दुल कदीर कंडियारे ताईं महिरबानी करे चांहि त पी असांजो फेसबुक ते हली वेंदा पोइ हैदराबाद कराची वो माण्हू रस्ते में चवंदा चांहि त पियो चांहि केॾी महांगी आहे माण्हू मानी होटल ते खाराईंदा आहिनि अड़े अब्दुल जब्बार जी इज़त न आहे हिन क़ुरान जे करे आओ क़ुरान वारे जा अली चयो त क़ुरान वारे जा यार घणा आहिनि चओ सुभान अल्लाह अम्मा फातिमा त ज़हरा चयसि अली ॾाढ़ू ॾाढ़ू त ॾिनो आहे फ़कीर चुप रात जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह जो मस्जिद में वेठा हा हिकिड़ो माण्हू ॾाढ़ुनि जो खणी आयो असीं हदियो खणी आयो आहे हदियो पाण 10 ॾाढ़ू कढी हिकिड़े साहबीअ खे न वञ अलीअ खे ॾेई जेको खयूं पियो जो अलीअ खे भला आज़माया न वञ ॾेई मुर्शिद अली निकिरे अस्सलाम वालेकुम वाले सलाम अली मोहम्मद मुस्तफा तुंहिंजे लाइ ॾाढ़ो ॾिना चई घणा न चई 9 मुझे मौला फरमाइसी मुंह जाना है चो सुभान अल्लाह अली चयसि मुंह जाना है चईसि तव्हांजे लाइ अलीअ चयो मुंहिंजा 9 न अथई मुंहिंजा 10 अथई चई साईं कीअं चई अल्लाह बि सचो नबी बि सचो नबीअ जो फरमान आहे जेको अल्लाह जे नाले ॾींदो रब दुनिया में 10 आख़िरत में 70 या फ़कीर खे बि हदीस यादि आहे पर सतन खे यादि कान्हे फ़कीर बि चवंदो 10 दुनिया 70 आख़िर तव्हांखे यादि कोन्हे वण लथा मदरसे में ॾियूं कारी अब्बास जो ॿाहिरि मदरसो वीचारे ॾियूं ख़ुदा वास्ते तालिब न क़ुरान तो फरमाए मां जा बिल हसन सुभान अल्लाह चओ न फरमाए ता मां जा बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा फरमाए जेको हिक नेकी कंदो असां 10 नेकिन जो सवाब ॾींदासीं अली तो चए कलमा ॾाढ़ू रब जे नाले ते ॾिनो आहे हिकिड़ो हाणे 10 मिलन 9 छो था मिलनि वो खणी वञे जो वाली तुंहिंजो ईमान एॾो पको ख़ुदा जी ज़ात जो कसम मोहम्मद मुस्तफा तोखे 10 ॾिना आहिनि अल्लाह सखावत जे करे दुनिया वारनि सां मोहब्बत थो करे वॾो सखी मदीने जो मीर आहे हक़ अथई मोहम्मद सां मोहब्बत कर पारी ॻाल्हि ॿुधाई मां त हुस्न जे करे मरे थो हसीन मान आया मोहम्मद वॾो सुहिणो आहे अन शम्स तजरी फी वजही ख़ुदा जी ज़ात जो कसम ख़ुदा सां थो चए व आसन में कलम तरक़त आईनी व अजमल मिन कलम तलिदिन निसाओ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्लि अईब कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाओ सोना तो जड़ो सुनो नहीं मुझे अखिन ॾिठो तो जड़ो सुनो के मां पुटी न ॼणियो आहे सोना तू हर आइब खां पाक आहे तो में कोई ऐब कोन्हे रब तोखे ईअं ठाहियो आहे जीअं तुंहिंजी मर्ज़ी उलमा हक़ उलमा तौबा जो अक़ीदो आहे अल्लाह ला शरीक कुरान ला रैब सदको वञास मिठो मोहम्मद बेअब अल्लाह शरीकन खां पाक कुरान शक खां पाक सदको वञास मिठो मोहम्मद चो हर ऐब खां पाक सोनो मुंहिंजो मोहम्मद सखी मुंहिंजो मोहम्मद अञा 3 शयूं रहियूं आहिनि वरी कॾहिं ॿुधाए घुरा जाए दुनियादार जे करे मोहब्बत थींदी आहे 2 नंबर में बहादुरी जे करे 5 नंबर में वफ़ादारी जे करे बहादुरी
ऐं मालदारी ऐं वफ़ादारी ये टे शयूं छॾींदो वञा कॾहिं अचां त यादगिरो कराइजां साईं इतो हवाए शुरू कंदुमि ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी वमा तौफ़ीक़ी